हाँ असां वेठा आहियूं फ़क़ीर वटि। हीअ जेको प्रोग्राम हो ईद जे ॿिए ॾींहुं वारो, ऐं जंहिंमें जेको आहे सो लतीफ़ खे ॿुधोसीं, ऐं अलाह साईं जो जेको इंटरव्यू हो उहो हलियो पियो पर नेटवर्क जेको आहे उहो असांजो साथ ॾिनो कोन। ऐं अॼु गुलज़ार हींअर आयो आहे, ॿियनि दोस्तनि खे शायदि ख़बर बि कान पई हूंदी, पर हिते अॼु विया हुआसीं जेको आहे सो फील्ड चऊं या आवाम चऊं, असांजा जेके हीरो जेके रहिया आहिनि, असां उहे कहिड़ा माण्हू रहिया आहिनि हींअर ताईं। लतीफ़ साईं जेकॾहिं असांजो हीरो आहे त लतीफ़ साईं वटि असीं वञूं था त लतीफ़ साईं जिन माण्हू वटि वेंदो हूंदो उहो लतीफ़ माण्हू जा हीरो आहिनि। हिन प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं उहो फ़क़ीर पियो सॾे, ऐं असांखे जेको आहे सो वञिणो आहे जेको आहे सो फ़क़ीर वटि। सो इहो कल्ह खां वठी फ़क़ीर जे हवाले आहियूं, कल्ह ॿनी ते हुआसीं ऐं हाणे हिते आया आहियूं। त हिते जंहिं संगत साहिब खे ख़बर, अॼु वरी काठड़ी में हुआसीं। काठड़ी चवंदा त कंहिं ज़माने में वॾो को मीरपुर ख़ासि जहिड़ो को वॾो शहरु हो, असुलु धरती धणियुनि जो। पोइ उहो धरती धणी कीअं विया, उहे ॻाल्हियूं जेके ॿुधूं था उहो तव्हांखे ॿुधाए कोन था सघूं फ़िलहालु। ऐं पोइ इहो जेको साॻियो जेको मंगोलनि वारो सिलसिलो आहे, माण्हुनि खे कुहण वारो जेको आहे, उहो आउं सम्झां थो इन दौर ताईं जेको आहे ख़तमु कोन थियो आहे। पर उते साईं मोहम्मद इस्माइल वेठो आहे, शाह साईं जो, लतीफ़ साईं जो ज़िंदह रिसालो, ऐं उते हू जेको आहे सो उहा जेका वियरी जेका आहे उहा वियरी चुकी कान्हे का, उहा वियरी आबाद आहे। ऐं अॼु आउं ऐं फ़क़ीर साहिबु वियासीं उते साईं वटि, त मूंखे इहो बैत जेको आहे सो यादि आयो जेको साईं खे ॿुधाए बि न सघियसि। अला जुग जियनि अॼे जनी घारिया, अला जुग जियनि अॼे जनी घारिया, शाल न सुके वियरी, शाल न सुके वियरी जियां पही पियनि, चे मुर्कण अखड़नि जन ॾिठे मूं थिए। अहिड़ो माण्हू हो, पाण संदसि सॼो राज ॿाहिरि भाटिया, साईं रुबा बीठा हुआ असांजी ख़िदमत में, ॼण असीं पीर वञी लथासीं असीं। ऐं असां कुझु बि न आहियूं, इहो लतीफ़ आहे, इहो लतीफ़ जो तारीफ़ आहे। उनजो असीं खटियो पिया खाऊं उनजो, ऐं हिन लतीफ़ जे सदके जेको आहे सो असांखे माण्हू इज़त बि ॾियनि था, प्यार बि ॾियनि था। ऐं पोइ लसियूं पी गुलज़ार थो ॿुधे, पोइ चओ तोखे ॾाढो यादि कयोसीं, ऐं अंब बि ॾाढा खाधासीं। अॻे ॾींहुं पाण हलियासीं उते हमीद जो ॻोठु, ऐं लसियुनि जा ॿ गिलास पी उते सुम्ही रहियासीं उते। शाम जो उतां वरी राति थी वई, मोटियासीं हींअर। त ॿुधो हाणे आया आहियूं त संगत खे सलाम करियूं, डायरी ॾियूं, मतिलबु संगत सम्झनि बाबा ही विया हुते वञी जेको आहे सो वञी किथे सुम्ही रहिया आहिनि या किथे लुड़ी विया आहिनि। न, असां त हाणे हीउ प्रोग्राम कंदासीं, उहो त ॿनी त कंदासीं। उहो जेको अलबसी आबाद जेको फ़क़ीर जेको हुते ठाहियो आहे, ऐं मज़े जी ॻाल्हि त फ़क़ीर जेको आहे पाण सां गॾु वेठो आहे, उन खां वाई लतीफ़ साईं खे ॿुधूं था। ऐं आउं सम्झां थो अॼु मुंहिंजो माइट मीरल आयो आहे या पोइ जल्दी हलियो वियो आहे। ऐं असीं सम्झूं था हाणे ही को अचे थो को नथो अचे, उहो सभिनी माण्हुनि जी मर्ज़ी आहे। असां में जेसिताईं सिसी में साह आहे, असीं सम्झूं था त की असीं होश हवास में आहियूं, का अहिड़ी गुस्ताखी कोन था करियूं। पोइ अलाह जो कलाम आहे, लतीफ़ जो कलाम आहे, असांजी दिलि जी ॻाल्हि आहे, तव्हां सां प्यार जो हिकिड़ो रिश्तो आहे, उनजे करे चाहियूं था त के दोस्त अचनि था नथा अचनि, त को ईअं अखि ॾेखारियो था, असीं जी था पाऊं। उहो तव्हांजी महिरबानी आहे। ऐं हिकिड़ो ॿ कबीर साहिब जा दोहा तव्हांखे ॿुधाईंदुसि। पोइ फ़क़ीर साहिबु वेठो आहे ऐं उहो तव्हांखे वाई तव्हांखे ॿुधाईंदो। ख़बर न आहे, काफ़ी देरि थी वई आहे। दोस्त साईं खे बि ॿुधायोसीं इस्माइल साहिब खे त अॼु शायदि प्रोग्राम लाइव न करे सघे फ़क़ीर, ऐं हिते वेठा हुआसीं। हाणे वरी मूड थी वियो फ़क़ीर जो, त वरी संगत सां ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा दोस्त मिलनि था। ऐं लतीफ़ जो राग आहे, हाणे अंब साईं को बैत कॾहिं ताकियूं ॾींहं। हा, असुल ॻाल्हि त असांखे ॾाढ़ी ॾेखारण जो शौक़ु न आहे। त अॼु हिकिड़ो प्रोग्राम ॾाढो सुठो जेको आहे सो अची वियो हलियो, जेको ॾिठोसीं, असां सम्झो त इन खां वधीक असीं न ॻाल्हाए सघंदासीं। उनजे करे असां जेको आहे सो पाण गॾु वेही जेको आहे सो ॿुधो, मूं बि गॾु ॿुधो पियो। सफ़र तां आया हुआसीं, थोरो ई जेको आहे सो पंहिंजो जेको वजूद आहे, ही काया आहे, उहा थोरी उॾड़ी थी पवे। आहियूं अञा गॾ ते चढ़ियल आहियूं, ऐं जेसीं जेको जहाज़ बहाज़ जेको आहे सो मीर वठी ॾे, ऐं पोइ जेको आहे सो असीं पोइ सॼी सिंध घुमंदासीं। ऐं अॼु आयो मीर साहिब बि आयो,
मीर साहब ठाही आहे सिंध डेमोक्रेटिक पार्टी। को असीं एडवर्टाइज़ कोन था करियूं, ही वॾी ॻाल्हि आहे। अहिड़े दौर में ला इलाहा चवणु, ला इलाहा जी माना त सभिनी पार्टियुनि खे रद्द था कनि। नई पार्टी ठाहिण जो मतिलबु छा आहे? त असां चयो असां बि दरख़्वास्त उमाणी हुई त तव्हां जेका नई पार्टी ठाहियो पिया, जेका तव्हां उन नई पार्टी जो तारीफ़ त करायो घटि में घटि। उनजी छा पिया करणु चाहियो उहे माण्हू, हिन हालतुनि में उहे माण्हू छा था कनि, ऐं तव्हां जेको नारो ॾिनो आहे उहो आहे अल्टरनेट। ऐं इहा मामूली ॻाल्हि न आहे। अहिड़े दौर में इहो अल्टरनेट जी ॻाल्हि करणु, असीं सम्झूं था तव्हां सॻारा माण्हू आहियो, या जेकॾहिं ॿी का ॻाल्हि आहे तव्हांजी कंहिंसां का ॻाल्हि ॿोल थी आहे, उहा बि ॻाल्हि चिटी करियो असां सां। त कंहिंजी छो त असां सां हींअर रुॻो रांदियूं थियूं, हींअर जीअं पटियूं थियूं आहिनि असां सां, तंहिंजे करे उहो आसमान तां उॾामंदो अचे पियो, असांजे माण्हू जो एतमाद नथो थिए। अॼु ॿारहाड़ियुनि में हुआसीं, उते माण्हू वेठा हुआ, उहे साॻाई। हाणे कंहिंखे चऊं त बाबा छिॾो थी, मूंखे भाकुर न पा, मूंखे वेझो न अच, मूंखे हथु न ॾे। पोइ ॿुधो हीअ माण्हू जेके असांजे लाइ सिकनि पिया, हीअ जेको आहे केतिरा जेको असां जेको आहे न को अख़बार में छपायो, न को असां कंहिंखे पैगाम कयो। असीं वियासीं उते, माना सॼो जेको उताक जेका हुई फ़क़ीर इस्माइल जी, पोइ शाम ताईं छॾीनि न। ऐं पोइ चवनि बाबा असांजो इश्क आहे सिंधी माण्हू जो, कोई खाईंदा आहियूं माण्हू खे। पोइ मुंहिंजो हाणे तकड़ि न करियो, हाणे ॿ टे इलाही ॿियनि सां माण्हुनि सां मिलिणो आहे। उहो चवंदा कोरोना में सुभाणे अछी ॾाढ़ी वारा ओड़ा माण्हू उन्हनि खे खणियो वञनि खंभियो, मुंहिंजो खंभे खणी वेंदा, उन खां पोइ पाण खे न को मुलाक़ात करे सघंदासीं, न को तव्हीं असांखे ॾिसी। उन खां सुठो आहे त हींअर ई सिज कुटे या बिज किथे निकिरी था पऊं। पोइ अॼु वियासीं पंहिंजो इन पासे सिंधड़ी विया हुआसीं, पोइ काठड़ी विया हुआसीं, उते सुभाणे वरी हेॾा अॻिते केॾा वेंदासीं चिपरे। एॾा असांजा दोस्त आहे यार, पंहिंजो इक़बाल नुकरिज, हीअ 40 साल ज़िंदगी जा कराची में गॾु। असीं चऊं था बाबा हाणे असांजा हीअ जेके यार जेके आहिनि अखियुनि में वेठा आहिनि, दिलि में वेठा आहिनि, उन्हनि सां का मुलाक़ात करियूं उन्हनि सां। ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी आहे। ऐं ईअं न सम्झो त असां को नंढड़ा आहियूं या असांखे थोरा आहियूं। ऐं हीअ जेको मोहम्मद ख़ान, जेको ख़ान मोहम्मद जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, हीअ गाज़ी फ़क़ीर जेको लतीफ़ जिते बि आयो हुते लतीफ़ जी सोसाइटी क़ाइमु करे वेठो बसि। इन जो अंग्रेज़ी आहे, को फारसी आहे, छो त तव्हां असांखे बचिणो आहे। असांखे इज़त खपे थी, प्यार बि खपे थो, अमन बि खपे थो, ख़ुशी बि खपे थी, पर जेसिताईं हीअ रुकावटूं हूंदियूं, जेसिताईं हीअ शैतान हूंदा जेके असांजे विच में पइजी विया आहिनि, हूंदी हा, ऐं जेसिताईं हीअ तबिका हूंदा, छो त हींअर दुनिया जे तबाही जा ॿिया अलाए कहिड़ा सबब आहिनि, पर 2 सबब आहिनि, इन्हनि खे सम्झो, इन्हनि मां जान छॾायो। इज्तमाही तौर ते जान छॾाए सघो था, इन खां वधीक ॿी का बि तहज़ीब कान थींदी। माना उनजे करे जेको असीं चाहियूं था त हींअर जेको आहे सो हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे सो माहौल जेको आहे सो माण्हुनि खे ठाहे ॾेखारियो, माण्हुनि खे जीअं माण्हुनि जो हीउ जेको डपु आहे, इन डपु मथां जेको आहे सो माण्हू जेको आहे सो आज़ादु थी वञे हलियो। ऐं जेको हर को माण्हू जेको आहे सो ही मौत खां डिॼे थो, ऐं मौत हीअ जेको माण्हू सां जेको गॾु आहे। ऐं ॿारहाड़ी जे माण्हू जी, ॿारहाड़ी जो माण्हू जेको आहे उहो तव्हां हैरान थी वेंदा, या तव्हां सभई तक़रीबन शहरनि जा रहंदड़ मज़हब, ऐं सिंध जेका आहे असां 2500 साल चवनि था अॻु मज़हब न, सिविलाइज़ न, पर माना यूरोप में अहिड़ो कोई शहर ई कोन्हे। ही तहज़ीबनि जी माउ आहे सिंध, ऐं तहज़ीबनि जी माउ जेका आहे उन जा जेके ॿारहाड़ियूं आहिनि, ऐं ॿारहाड़ी जा जेके माण्हू आहिनि त ज़िंदगी जी का बि सहूलियत उन्हनि माण्हुनि वटि मुयसरु न आहे। रोड खां वठी पाणी खां वठी उहे ॼण त हिन जा माण्हू ई न आहिनि, हिन मुल्क जा माण्हू। स्कूल उन्हनि जा टुटा पिया आहिनि, रस्ता उन्हनि जा टुटा पिया आहिनि, सभई माण्हू पाण में विढ़िया पिया आहिनि, ऐं उते ॼण त केटियूं ऐं बादशाहतूं लॻियूं पियूं आहिनि माण्हुनि जो। ऐं असांखे ख़बर न पवे आहे जेकॾहिं असीं माण्हुनि में न वञूं हा। असां त वरितो लतीफ़ खे ॻोल्हींदा, ऐं लतीफ़ ख़्वाजा मोहम्मद अमा खे ॻोल्हींदे थिए वरितो, मोइन ठारे खे ॻोल्हींदे थिए वरितो, मदन खे ॻोल्हींदे थिए वरितो, इहे फ़क़ीर सभु उनखे ॻोल्हींदे थिए वरितो। असां बि फ़क़ीर खे अची लधो आहे। ऐं आउं सम्झां थो जो ॻोल्हा जा जेके बहितर थी सघे थो, को अहिड़ो ज़मानो अचे त पाण जेको आहे सो ही आसमान ते बि हलूं, तारनि ते बि हलूं, चंड ते बि हलूं, सितारनि ते बि हलूं। सो माना इन अहिड़े हिकिड़ो पस मंज़र आहे, उहो महबूब कावड़जी वियो हुनखे ॻोल्हण जे लाइ। हाणे लतीफ़ जेको आहे सो निकिरे थो जेको आहे सो पोइ हुन तारे हुन जा आहे हुत मुंहिंजा सुपिरी। माना असांजो मक़सदु हींअर फ़िलहालु इहो ई आहे
जेका बि ज़िंदगी 4 घड़ियूं बचियूं त सुपिरी जेके बि उन्हनि खे ॻोल्हियो, छो त सुपत भरिया सुपिरी कुपत कीअं करियो। ऐं सम्झां थो त हीअ हिकिड़ी सिट अहिड़ी आहे जंहिंमें अगरि असीं ॻाल्हि सम्झी वञूं हलिया त माना असीं सुपत भरिया माण्हू हुआसीं, हाणे असीं कुपत था करियूं। लतीफ़ चए थो ईअं न करियो, थोरे घणे ॾींहं हणे माण्हू वञणु मरियो, 1000 साल तव्हीं बि कोन जीअंदा, ऐं वञिणो तव्हांखे बि आहे। तंहिंजे करे ही 4 ॾींहं ज़िंदगी जा हेॾा भला गुज़ारियासीं। सुपत भरिया सुपिरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहं हणे माण्हू वञणु मरियो, तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा आहियूं जहान। पर जेकॾहिं हरू भरू तव्हांखे जेकॾहिं चंड ते चढ़णो आहे, आसमान ते वञिणो आहे, त भला जेसीं जहिड़ा आहियूं घटि में तेसिताईं असां सां बेवफ़ाई था कयूं। सो लतीफ़ उन खंभात जा ॿ टे बैत पढ़ां थो न, कि फ़क़ीर साहिब खां लतीफ़ साईं जी वाही जेका ॿुधंदासीं, ऐं उन खां पोइ सुभाणे जे लाइ वरी मोकल वठंदासीं असीं। पोइ सिजु खुटे न बरजेसीं, सिजु उभरे तेसीं वेठा हूंदासीं। हुन तारे हुन जाइ, अहमद गाजी थो ॿुधे, हुन तारे हुन जाइ हुत मुंहिंजा सुपिरी। मुंहिंजो सुपिरी जेको आहे सो हिते कोन्हे को, या हुन तारे ते हूंदो या हुन तारे ते हूंदो। हाणे माना इहो ॼण त हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, या असीं हुनखे जेकॾहिं असां हुनखे फिज़िक्स में वठी अचूं त बाबा उहो जेको साम्हूं जेको तारो आहे काछेर, उहो उनजे हेठां जेको आहे सो कचनि जे हेठां जेको आहे सो ॻोठु हूंदो। त माना हीउ हिकिड़ो आर्ट आहे लतीफ़ जो। माना हीउ जेको आहे सो ॻोल्हे पियो, महबूबनि खे ॻोल्हे पियो, सुपिरियुनि खे ॻोल्हे पियो, पर ॻोल्हे किथे पियो, ॼण त हिकिड़ा जहाज़ आहिनि, नंढड़ा जहाज़ आहिनि, हुन में 2-3 माण्हू वेठा आहिनि, ऐं उहो केॾी महिल हिन हिकिड़े तारे खां चढ़ी वरी ॿिए तारे ते वञनि था, ऐं पोइ उते जॾहिं वरी वञनि था त उते वरी उन्हनि खे जवाबु मिले थो, माना उते माण्हू आहिनि, उते ज़िंदगी आहे। उते चवनि था हा बाबा तुंहिंजो महबूब हिते आयो हो, पर तोसां कावड़ियल हो। हाणे उते उन्हनि खे वरी आशिक़ चवे थो मुंहिंजो जेको महबूब आहे उहो कावड़जी नथो सघे, चए थो सॼण माखी साह, चए सॼण माखीअ साह, चई कौड़ा थियनि न कॾहिं, चई मुंहिंजो जेको महबूब आहे उहो कोड़ो थींदो ई कोन, कॾहिं बि कोड़ो कोन थींदो। चई मां हलो हाणे अॻिते केॾांहुं हलूं, चई मां हुन तारे हुन हंध, हुन तारे हुन हंध, चई हुत मुंहिंजा सुपिरी। हिते न आहिनि त ठीकु आहे, अॻिते हलिया वेंदो, ओॾां साल माना वेहणो न आहे। मैसेज मिलियो हू कावड़ियल आहे, कावड़ियल आहे त असीं कावड़जी वञूं, पर लतीफ़ चए थो कावड़जणो ई कोन्हे कोन, छो त सॼण माखीअ मंथ, चई मुंहिंजो जेको सॼण आहे उहो मिठी माखी आहे, ऐं मिठी माखी कीअं कावड़बी। पर ठीकु आहे, जेकॾहिं कावड़जी विया त भला वरी था हलूं, ॿिए कंहिं तारे ते हलूं था। तसवर करियो न त कीअं लतीफ़ असांखे आसमान जो सैर कराए थो। वरी चयो हलो अॻिते, ते हुन तारे हुन वटि हुत मुंहिंजा सुपिरी। ओ जेको हू तारो बीठो आहे न जेको हिन उत्तर पार, ओॾां हलो। पोइ गाॾी ते आहियूं, जहाज़ ते आहियूं, या ख़्यालनि में आहियूं, पर माना असीं आहियूं, ऐं सुपिरी ॿाहिरि जेके ॻोल्हियूं पिया, सुपिरी माण्हू थींदो। हुन तारे हुन जाइ, हुन तारे हुन वटि हुत मुंहिंजा सुपिरी। वरी उते वियो, पुछा कयूं, चई आयो हो पर कावड़ियल हो तो उते, चई मुंहिंजो पिरी कावड़जी नथो सघे। गागनदास थो ॿुधे, चए थो सॼण माखीअ मट, माखीअ जा मट असां त ॾिठा ई कोन्हे, हाणे त लप जेतिरी माखी कान थी मिले। माना चए थो मुंहिंजो जेको सॼण आहे उहो माखी जो मट आहे। हाणे माखीअ जो मट कीअं कावड़बो, चई सॼण माखीअ मट, चई कौड़ा थियनि न कॾहिं, ऐं पोइ वरी हिकिड़े तारे ते वञी मिलनि था। पोइ नेठि वञी महबूब खे झलियऊं, चई महबूब केॾांहुं असां खां भॼंदो अथव अची, असीं चरिया थी पिया आहियूं तोखे ॻोल्हे ॻोल्हे, तूं वरी जेको आहे भॼंदो अथव अची, कंहिंमहिल हिन तारे कंहिंमहिल हुन तारे। उते चई वियासीं त का बि जेको आहे कावड़ कान हुई। असां त ईअं सम्झो त खारे जीअं खरनि वण सभई वासिया। हीअ जेके दुश्मन जेके आहिनि, असांजो जेके गिलाऊं जेके कयूं हूंदियूं, उन्हनि त असांखे साड़े छॾियो हूंदो। चई खारे जीअं खरनि वण सभई वासिया, चई सूअण जी सेणनि मिठो साह न मटियो। उहो सूअण जो गाह जेको थींदो आहे, उहो जेको आहे सो खारे पाणी में मिठो मिठो रहे। चई असांजे महबूब जो जेको उहो जेको साह हो, उहा जेका महबूबियत हुई, उहो जेको प्यारु हो, उहो मटियो ई कोन हो। पोइ उते जेको आहे सो महबूब खे मुखातिब थी लतीफ़ चवे थो,
के तारा तिर तिरो खिड़ियूं मथनि फुलड़ियूं। अहिड़ी आउं सम्झां थो को बि अहिड़ो रोमांस ऐं एॾी जेका महबूब जी एॾी ख़ूबसूरत जेका तस्वीर कची जहिड़ी लतीफ़ कई आहे, इहा कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। इन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ूबसूरत तारा चई अखिड़ियूं अखियुनि जा तारा, माना महबूब साम्हूं वेठो आहे, हाणे उनखे चइबो त हे तारा चई हे तिर, उहो ॻिचे तिर थींदा आहिनि ऐं तिरोखिड़ियूं। तिरोखिड़ी तिर में इहो फ़र्क़ु आहे, उहो तिरोखिड़ी जेका आहे उहा गोश्त सां मिलियल हूंदी आहे ऐं जेको तिर आहे उहो मथे उभिरियल हूंदो आहे। हाणे उहो आहे न, महबूब आहे, पोइ लतीफ़ साईं जी अख आहे पंहिंजी, चए थो हे तारा आहे तिर तिरोखिड़ियूं मथनि फुलियूं, चई खोए से रातिड़ियूं जे पिरनि पुॼाणा पियूं। चई ए महबूब हे जेको आहे सो रातियूं जेके तोखां सवाइ गुज़रियूं उहे ॼण त खॾ में हलियूं। माना त इहो तसवर तव्हीं करियो था त असां जूं जेके हीअ जेके ज़िंदगियूं हीअ जेके वञनि पियूं, इहे पिरी खां सवाइ वञनि पियूं, माना अमन खां सवाइ वञनि पियूं, सुख खां सवाइ वञनि पियूं, ख़ुशी खां थी सघे त वरी ईंदो। खोए से रातिड़ियूं जे पिरी, असां बि ईअं ई सम्झो त तव्हां खां सवाइ असां जूं ख़ान खां सवाइ रातिड़ियूं, हीअ ॾारी साहिब, इहे असांजा रूहानी त अलाए कॾो को असां जूं इहे आहिनि असांजी पंहिंजो उहो अञा कुनफ यकून बि कोन हो, उन खां वठी असीं मिलियल आहियूं। पर मसइलो त असां जेसीं असीं पंहिंजो पाण खे जेसीं ॻोल्हींदासीं कोन, असीं वियासीं साईं मोहम्मद इस्माइल जे ओताक ते, ऐं लॻो ई कोन थिए को ही को ऑफिसर आहे कोई। कंहिं ज़माने में आउं बि मिलिट्री अकाउंट्स में ऑडिटर हुउसि 7th ग्रेड में UDC, हाणे उहे 19 ग्रेड में पहुता आहिनि, रिटायर थी विया हलिया। साईं बि उन वक़्तु असांजे ज़माने में अमीन जरवार साईं इहे सभई जेको आहे सो थिया हुआ हुते, हीअं सभु ऑफिसर थी रिटायर थी विया हलिया। उहो साईं ईअं त लॻो ॼण त जेको साईं खे जेको ज़िंदगी जेको आहे एॾो ख़ूबसूरत इंसान करे पैदा कयो आहे। हाणे उहा नई ज़िंदगी हुन शुरू कई, हाणे उहो जिते बि जेको आहे केरु विढ़नि था उते विच में बीठो आहे, लठियूं बीठो खाए, ऐं माण्हुनि जा कम फलाणे वटि शाह वटि आहिनि, गदा वटि आहिनि, फ़क़ीर वटि आहिनि, सभिनी वटि। ऐं आउं इहा ई ॻाल्हि थो करियां, अॼु बि इहो ई हुते चयोसीं बाबा, जिते बि हिकिड़ो माण्हू बि लतीफ़ आहे, लतीफ़ जे पेट में हिकिड़े माण्हू में बि जेकॾहिं उहो लतीफ़ वेठो आहे त उहो माण्हू कुझु बि न करे, ओताकड़ी ते वेहे, माण्हुनि खे चइबो आहे आउं दरख़्वास्त तव्हांखे लिखी ॾींदुसि, जेको बि तव्हांखे तंग करे आउं तव्हांखे दरख़्वास्त लिखी ॾींदुसि ऐं तव्हीं वञो SP वटि हलिया वञो, DC वटि हलिया वञो, बाबा हीउ फलाणो जेको आहे सो माण्हू असांखे तंग थो करे, आउं इहो करे सघां थो, त तव्हीं जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू इहो करे सघो था, इन खां वॾो ॿियो कहिड़ो कमु थींदो। ऐं साईं चयोसीं न तव्हां असीं हिते जेको आहे सो जेको आहे सो लतीफ़ जूं कचहरियूं कंदासीं, हिते लाइब्रेरी खोलींदासीं। मुंहिंजो आहे लाइब्रेरी खां वधीक ॿी का बि अहिड़ी जाइ कोन्हे जिते दुनिया जा सभई माण्हू वेही सघनि। बाक़ी हींअर जेको आहे सो मस्जिदनि में बि तव्हांखे माण्हू वेहणु कोन ॾींदा, मस्जिदनि खे बि ताला हणी छॾिया अथनि। शीअनि जी मस्जिद में वेंदा तव्हांखे जेको आहे सो वरी सुनियुनि जी मस्जिद में कोन अचणु ॾींदा। असीं चऊं था त शिया सुन्नी हिंदू मुस्लमान यहूदी ईसाई सभई ख़ुदा जा, जेकॾहिं ख़ुदा जा न आहिनि ख़ुदा तां बि हथु खयो, इंसान तां बि हथु खयो, ऐं जेके आदम हिकिड़ो आहे, जेकॾहिं असीं इहा ॻाल्हि मञूं था त आदम हिकिड़ो आहे, असांजी ॾाॾी हिकिड़ी आहे, असांजो कबीलो ख़ानदान हिकिड़ो आहे, त पोइ जहिड़ो छा जो, जहिड़ो सिर्फ़ु ॿिनि शयुनि जो हे जेके तबिका आहिनि इहे ख़तमु करे छॾियो ऐं फ़िरका ख़तमु करे छॾियो। हे जॾहिं तव्हांजा फ़िरका ख़तमु थी विया हलिया, हे जॾहिं तव्हांजा तबिका ख़तमु थी विया हलिया त हीअ तव्हांजी ज़िंदगी हींअर ई जन्नत, घणनि माण्हुनि खां ख़ुशि आहियो। हीअ जेका लतीफ़ जी जेका धरती आहे उहा तमामु शाहूकार धरती आहे, उहा निधणगी थी वई, उनजी मालिकी करणी। जेको माण्हू जिथे हींअर कश्मीर में वञी जेको आहे कश्मीर वारनि खे तव्हीं आज़ादु नथा कराए सघो। जेको माण्हू जिते वेठो आहे, जंहिं घर में वेठो आहे, उहो पहिरियों उन घर खे सिधो करे। तव्हांजो घर सिधो थी वियो हलियो, तव्हांजी सिंध सिधी थी वेंदी हली, ऐं सिंध जॾहिं सिधी थी सॼी दुनिया सां ॻाल्हाईंदासीं। हाणे त फ़क़ीर साहिब खां जेको आहे लतीफ़ साईं जी वाई ॿुधूं, ऐं सुभाणे वरी हिते ई ॿुधायोमांसि हींअर मोकिलणु आयासीं संगत खां, बसि पोइ हाणे केतिरी ग्रेस लाइफ थो ॾियो मर्ज़ी वारो आहे, ऐं ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अॼु साईं सनाउल्ला मुंहिंजो यार, ऐं साईं सनाउल्ला हुनखे सॾींदो आहे ज़िंदगी जूं 4 ॾाढियूं घड़ियूं गुज़ारियूं ॾिसी, ऐं अॼु बि हू जेको आहे रोशन ख़्याल ज़िंदह दिलि माण्हू आहे, अॼु असां सां गॾु आहे। ऐं यूनुस बकारी साहिबु, इहो सभई महबूब
कई ॻाल्हि था करियूं त हीअ जेको रोज़ानी जेको आहे सो कलाक त तव्हांखे तंग था करियो, इहो महिरबानी करे अचो हिन में वेही जेको आहे सो हिकु ॿिए जूं दिलि जूं ॻाल्हियूं करियूं, तव्हां बि वेहो तव्हां जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदासीं। पर इहो आहे त जिते बि आयो उते हींअर जेको आहे सो माण्हुनि में वञो, हींअर माण्हुनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। लतीफ़ साईं चवे थो थोरो वठी थार कर नाहक ॾार वॾो। हाणे अजायो जेको आहे सो छा कजे, केॾांहुं वञिजे, कंहिंजे पुठियां हलिजे। लतीफ़ चए थो अजायूं ॻाल्हियूं छॾियो, चए थो हाणे थोरो हिकिड़ो वठो, हुनखे भाकुर पायो, थोरो वठी थार कर। जेको तूफ़ान आहे न, तव्हांखे केरु बचाईंदो? तव्हांखे टारियूं न बचाईंदो, थोरो बचाईंदो। थोरो वठी थार कर नाहक ॾार मॾोर। चई लॻी लड़ लामुनि जे भोरी मन मभोर। ही लामूं आहिनि, हे छाड़ूं आहिनि, छछनि, इहे तव्हांखे न बचाईंदियूं। हीउ जेको दीन आहे, जेको ख़ुदा जो आहे, मज़हब माण्हुनि जा, हे टारुनि ते न चढ़ो, हे टार टोड़ींदा। चई लॻी लड़ लामुनि जे, चई भोरी मन मभोर। चई पोइ छा करियां? लतीफ़ चए थो साहिब सोई सोर। सैयद चए सभिनि जो, माना जेका ॻाल्हि, जेको ख़ुदा, जेको नज़ीरो सभिनी जो आहे, चई उहा ॻाल्हि वेही सोर। असां इहा ई ॻाल्हि सोरणु शुरू कई आहे। असीं चाहियूं था सबत पचर पिरीअ जी सबत हो त हुजूं। जिथे किथे जेको आहे सो पिरी जी पचार हुजे, जिथे किथे जेको आहे सो पिरी जो हुज़ूर हुजे। सबत पचर पिरीअ जी वग़ैरह सबत पचर, असीं इहा ई ॻाल्हि था चाहियूं न, सबत पचर पिरीअ जी सबत हो त हुज़ूर। मुल्क सभु मंसूर सबत पचर पिरीअ जी, सबत पचर पिरीअ जी, सबत पचर पिरीअ जी, सबत होत हुजूर। मुल्क मिड़ई मंसूर, कहड़ा चाड़ियो चाड़िए। कहिड़ी वाई था ॿुधाए? दोस्त पे ही फकीर का लतीफ़ साईं वाई दोस्त पे ही दर आयो, थियो मिलण जो सायो, थियो मिलण जो सायो, दोस्त पे ही दर आयो। असांजी संगत वेठी आहे, असांजो बकरियूं, हीअ असांजो मनाड़ो। हो जिनी जो दस डूरा, हो जिनी जो, वाह वाह, हो जिनी जो दस डूरा हूँ, ओडो सो वाह 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 वाह, ओडो सो वाह वकील वाह 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 वाह। दर आयो, दोस्त पे ही दर आयो। ठीकु आहे, पंहिंजी जॻह तव्हांखे घणी बसि इहो बिटाई जो थोरो न न बिटाई जो घणो इन जो आख़िरी बंद ॿुधा न। दोस्त ॿोली ॿुधी बढ़िया पे ही दर आयो जो इहो आख़िरी। तो लतीफ़ चए अची अजीबन, शाह लतीफ़ चए अची अजीबन, तमामु वॾी हवा आहे, पाण फज़ल फरमायो, दोस्त पे ही दर आयो, दोस्त पे ही दर आयो। संगत ॾाढी महिरबानी साईं, साईं जो असां
अहमद गाज़ी साहब जो बि उन ॾींहुं तरन्नुम में ॿुधो ॾाढो ज़बरदस्त। हाणे साईं सां कॾहिं हाला पूछूं या भिक्षा पूछूं त दीदार करियूं। वॾी महिरबानी, लख कुर्ब। असां हुते तारनि जो जेकॾहिं इल्मु अंब साहब जेका ॻाल्हि कई पे उनखे हाणे तव्हां जिते घणी ऊंधाई हुजे, सन्नाटो हुजे, उते राति जो सॼी राति गुज़ारियो, तारा वेही ॾिसो, आसमान ॾे सॼी राति निहारियो। त भली चाहे हींअर तव्हांखे हू पंहिंजो अंब जूनागढ़ ते उते राति जो दोस्त अचनि, हिकिड़ी राति अचोसि, तव्हांखे ॿुधायूं मथे तारा कहिड़ा तारा। हा 14 राति न, जेकॾहिं तारनि जे इल्म खे ॾिसणो आहे त पोइ 29 ऊंधाई ते कमु थींदो न उहो न, जेकॾहिं तारा ॾिसणा आहिनि, तारनि जो खंभात वारो ज़िक्र सम्झणो आहे न, त पोइ उन में तव्हांखे ऊंधाई राति में वेही तव्हां आसमान खे ॾिसो, तव्हांखे भिटाई पाणे सम्झाए छॾींदो। इहो तव्हां ॾिसिजो मज़ो तव्हां कंहिं ॾींहुं ऊंधाई राति में, 29 ऊंधाई में। जो 14 में चंड जॾहिं वधीक रोशन हूंदो आहे, तारा उन झका हूंदा आहिनि। असुल सिराट वाट इहे सभु निशान, इहे जेके बि ॿुधाइनि था माण्हू, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके तारा उभरनि था, खामा पचा पजरा लुछा ई लोचा तन में तौं सपिरिन जी पिया न ढापा जे समुंड मुंह करियां त सुरकियाई न थिए। हक़लती सचलती अरायो फ़कीर जेको आहे अॼु ये भाई दुकान हुते ढाके में गाईंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। साईं मोहम्मद इस्माइल ऐं जेका सॼी जेका संगत आहे, हा हा, हीअ सॼी संगत तव्हांखे ॾिसे वेठी ऐं फ़कीर जी महिरबानी आहे। ऐं उहो अलाह साईं ईंदो ज़िंदगी में कॾहिं कॾहिं के दोस्त जेको आहे रहमत करे उमाणींदो आहे। हाणे हीअ फ़कीर न हुजे त कीअं साईं इस्माइल सां मिली सघूं हा। पोइ असांखे इहो लोही घोड़ो मिलियो आहे, पोइ हिन ते चढ़िया वास घुमंदा वरितूं, पोइ हिन कश्मीर ताईं वञी पहुचूं। ऐं गुलज़ार जेको आहे इहो बि असीं हिनखे बि दरख़्वास्त था कयूं, तव्हीं बि हलिया अचो हेॾां, अचो हेॾां जेको आहे तव्हांखे मुल्क घुमायूं। बाक़ी एॾा शहरनि में घुटिजी वियासीं, मरी वेंदासीं। हलिया ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीअ लतीफ़ जो जेको रोमांस आहे, जेको हीअ ज़िंदगी जो जेको आहे, उहो फ़कीर उहो मुंहिंजो चोॾहीं जेका असां उहा ख़ूबसूरती आहे, ऐं उल्टी जो पंहिंजो मज़ो आहे। उन जी घड़ी घड़ी जेका आहे कुदरत जी जेका आहे उहा मज़े वारी आहे। ऐं पर असुलु ॻाल्हि इहा आहे त हिननि माण्हुनि जेको आहे सो हिन चंद सां बि ॻाल्हायो आहे, सिज सां बि जेको आहे सो ॻाल्हायो आहे। ऐं 14 चंद न उभरी जे सहसे करे सिंगार, चंद खे चवे थो जेकॾहिं सदाईं जेकॾहिं 14 जो चंद थी उभरी, 14 चंद न उभरी जे सहसे करे सिंगार, त जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो पदम पिरी जो, के पोइ मुंहिंजे पदम जो पिरी जे बराबरि कोन्हे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ज़िंदगी रही इहा जेका ग्रेस लाइफ मिली आहे, तव्हां सां 4 ॻाल्हियूं करण जी ऐं तव्हां सां मुखातिब थियण जी, पोइ उन में इहो आहे त सॼो ॾींहुं जेको आहे हिते ॾिसूं था, पोइ हिते छा थो थिए छा नथो थिए, मथो अॻे ई भरियो पियो आहे। ऐं पोइ वरी जॾहिं प्रैक्टिकल उहे शयूं ॾिसूं था त सम्झूं था त असीं त के 2-3 हज़ार साल पोइ थिया। वरी इन ते जेको आहे वरी तव्हीं पाण वेहो, अचो ॾिसो हिननि माण्हुनि जी हालत, शहर ॾिसो, इहे कीअं हिकिड़ो जेको टायर आहे कार जो, ॿियो ट्रैक्टर जो। इहा सूरत आहे। इन सूरत खे तव्हांखे बदिलाइणो आहे, ख़ुदा कोन बदिलाईंदो। ख़ुदा चवंदो आहे उन्हनि क़ौम जी मदद नथो करे जेके पाण सुजाॻ था आहिनि। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां सुजाॻ माण्हू आहियो, तव्हां सभिनी खे सलाम था कयो। ऐं पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो, ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो, पोड़नि माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखिजो। हाणे असीं हाणे उन्हनि जे अची वियासीं जो पोड़ा माण्हू हाणे रोज़ानी दुआ था घुरनि, ख़ुदा असांखे पंहिंजो कर। सो इहे जेके पंहिंजो करण खे चवंदा बाबा असीं अञा वेठा आहियूं, शींहं पुरजे पोटा ॾोटा, हाणे केॾां था वञो? इहे चवंदा न बाबा हे कोरोना में खणी वेंदा हलिया, उनखां अॻे असीं वञूं था। अलाह रहम कंदो, जेॾो तुंहिंजो नां बाजबो ॾियाई मङा, रे थवेरे थूणी छपर तूं छा, उजाड़ो कहां तोखे मालूम सभु। अलाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, अलाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, चे खावंद तुंहिंजी खांद जो परो पांद न कोई, चे नालो रब सदो रहियो आहे।
महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी सुभाणे मिलंदासीं। महिरबानी।